नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंधड़ी डिप्टी डायरेक्टर लाइव स्टॉक एनिमल हस्बेंड्री मीरपुर ख़ास ऐं फोकल पर्सन मीडिया मैनेजमेंट कमेटी एक्सपो 2021 डॉक्टर हाकिम अली जलबाणी प्रेस क्लब सिंधड़ी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 13, 14, 15 मार्च ताईं लॻंदड़ 3 ॾींहं जो एक्सपो 2021 सॼे सिंध पंजाब ऐं KPK मां मालवंद माण्हू शरीक थी रहिया आहिनि। हिन चौपाई माल जे निमाइशी मेले में हर क़िस्म जे जानवरनि खे निमाइश लाइ आंदो वेंदो। हिन चयो त निमाइश में खटींदड़ भाॻियुनि खे रोक रक़म ऐं ट्रॉफियूं इनाम में ॾिनियूं वेंदियूं। एक्सपो खे ॾाढो साराहे वियो। इंशाअल्लाह ताला 2021 में जेको बि एक्सपो लॻंदो, जानवर जो मेलो लॻंदो, उहो बि बाक़ाइदे उनखे बि साराहे वेंदो। छो त इहे मेला अॻु में पंजाब में लॻंदा। अलाह असांजी महिरबानी, असांजे मिनिस्टर साहिबु, सेक्रेटरी साहिबु, DG साहिबु, डायरेक्टर साहिबु जो कोशिशूं आहिनि त असां पंहिंजे सिंधियुनि जो नालो रोशन कयूं। अलाह असांजी महिरबानी सां सिंधियुनि जो नालो रोशन थी वियो आहे। छो त उनजी सख़्तु हिदायतूं आहिनि डिप्टी डायरेक्टर्स खे, डॉक्टर्स खे, जेके बि मालवंद माण्हू आहिनि उनजी तव्हां ख़िदमत कयो। ऐं अलाह असांजी महिरबानी सां जेको उनजो हाल आहे, लाज़मी 100% कमु कोन थींदो आहे, पर जेको कमु थिए थो वधि में वधि कोशिशि थियो आहे। अॻियूं जेको एक्सपो उनजो ॾिठो आहे, उनजे इनामात मिलिया आहिनि, उनजी हिमत अफ़साई थी आहे, हायर अथॉरिटी खे इनामात ॾिना आहिनि, त लाज़मी इहो नालो आहे न। जॾहिं इनामात जॾहिं डिस्ट्रीब्यूट थींदा उहे पाण ॾिसंदा, इहे पाण इनामात जॾहिं डिस्ट्रीब्यूट थींदा उहे पाण ॾिसंदा। इंशाअल्लाह ताला हायर अथॉरिटी उन्हनि खे इनाम ॾींदी। मेरिट ते ॾिना वेंदा? मेरिट ते बिल्कुलु मेरिट ते ॾिना वेंदा, बिल्कुलु मेरिट ते ॾिना वेंदा। ऐं अॻिते मेरिट ते न, हाणे मेरिट ते ॾिना वेंदा।